अस्सलामुअलैकुम दोस्तों, आऊं आहियां तामुमन सिंधी। तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल सिंधियत तामुमन। उमेद कयां थो तव्हां दोस्त ख़ैरियत सां हूंदा वे। दोस्तों, अॼु व्लॉग शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश अरे कहना क्या चाहते हो कि बि दोस्त मूंखे यूट्यूब चैनल ते पहिरियों भेरो ॾिसनि था। महिरबानी करे सभु खां पहिरियां उहे दोस्त मूंखे मुंहिंजे यूट्यूब चैनल ते सब्सक्राइब कनि, पोइ मुंहिंजी वीडियो खे मुकमल वॉच कनि। जेकर मुंहिंजी वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि अचे त पोइ लाइक बि कजो। ऐं जेकॾहिं तव्हां दोस्त पंहिंजी राय ॾियणु चाहियो था असांजी वीडियोज़ बाबति, मुंहिंजी वीडियोज़ बाबति, पोइ तव्हां कमेंट बि करे सघो था। ऐं यार वधि खां वधि पंहिंजनि दोस्तनि सां शेयर कयो। शुरू कयां थो अॼु जी मज़ेदार वीडियो। दोस्तों, मौसम ख़राबु हुई, इन जे करे मां दाणा खणी वियुसि अटे पीअण जे लाइ। तो दोस्तों, तमामु तंगी थी। छा थियो, हितो मां मोटर साइकिल में 1 लीटर पेट्रोल विझराए वियुमि। रस्ते में ई मुंहिंजो पेट्रोल मोटर साइकिल अवर करणु लॻो। ऐं उहो मतिलबु आहे त मशीन ताईं पुॼदे पुॼदे तक़रीबन अवर करे चुको हुयो। इन जे करे वरी फाइनली अटो त पींजी वियो। शुक्र आहे, पोइ ॾुखनि पुठियां सुख आहिनि। पाणी मां गुज़री बार बार गुज़रण सबबि हाणे वरी परूसणियूं बि पैदा थियनि थियूं, ख़ारिश थिए थी। छा कजे? ही ॾिसो, को बि रस्तो अहिड़ो वांदो न आहे जो जंहिं ते पाणी न हुजे। का बि अहिड़ी जॻह ख़ाली न आहे असां वटि त एतिरो ख़राबु माहौल आहे। बस दोस्तों, शेयर नथो करे सघिजे। छा बार बार साॻी वीडियोज़, तव्हां बि दोस्त चवंदा यार बार बार साॻी वीडियोज़ आहिनि, पर छा कजे, असां वटि माहौल बि अहिड़ो लॻो पियो आहे। अॼुकल्ह फसलनि में पाणी आहे, जॾहिं ॿाहिरि निकिरूं था घर खां, चऊं था यार का सुठी वीडियो ठाहियूं, पाणी में वञूं था, बसि पाणी खे ॾिसूं था, पोइ वरी दिलि चवे थी सिर्फ़ु वीडियोज़ ई वीडियोज़ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पाणी ते हुजनि, ॿी कंहिं ॻाल्हि ते वीडियो ई न ठाहियां मां। ही ॾिसो तव्हां, फसलुनि में पहिरियों ई पाणी बीठो आहे। ऐं अॼु वरी मौसम ख़राबु आहे। हाणे दोस्तो, ख़ुदा रा तव्हां बि असांजे लाइ, असां मिसकिननि जे लाइ दुआऊं घुरो। यार असां ग़रीब माण्हू, असां हारी माण्हू, असांजो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मुकमिल, हाणे दोस्तो मां तव्हांखे पंहिंजा ख़र्चा ॿुधाया न जेके कॾहिं फ़ी एकड़ जो, तव्हां हैरान रहिजी वेंदा वे। यार एतिरा ख़र्चा ऐं वरी मौसम बि ख़राबु, मथों छा था सम्झो यार, ग़रीबनि जो गुज़र सफ़र छा ते आहे। के त महिनत मज़दूरी कंदा हूंदा ॿाहिरि, पर मुंहिंजे ॻोठ में को बि अहिड़ो माण्हू मूंखे नथो लॻे जेको महिनत मज़दूरी कंदो हुजे। अगरि घर में 7 भाती आहिनि, 8 भाती आहिनि, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु फसल ते ई डिपेंड कनि था, सभु फसल ते ई महिनत कनि था, उन में ई सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु फसल ते ई आहिनि। तव्हां ॿुधायो, जेकॾहिं जंहिंजो गुज़ारो ॿिए फसल ते आहे, जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता फसल खे कुझु थिए थो, उन्हनि ग़रीबनि जो छा थींदो? दोस्तो, दुआ कजो त हींअर असां मिसकिननि में मींहुं सहण जी बिल्कुलु ताक़त न आहे। ही ॾिसो तव्हां, पहिरियों बि पाणी फसलनि में बीठो आहे। वरी मुंहिंजा मालिक, हाणे तूं रहम कर, बाक़ी असां में सट न आहे सहण जी। हाणे रब आहे, रब करीम आहे, रहीम आहे, गफ़ूर रहीम आहे, मूंखे पारात आहे त यार मींहुं न वसाए। हालात वॾा ॾुखियानी, ऐं हीअ असांजियूं खजूं नी, इहे बि ॾिसो दोस्तो छणी वियूं नी। ही ॾिसो, छाजे करे हवा बि हली आहे, बरसाति वठी आहे। उन जे करे जंहिं दोस्तनि जा खजनि जा वण आहिनि, या जंहिं दोस्तनि जा बाग़ आहिनि, उन्हनि जे लाइ बि तमामु घणो नुक़सानु आहे। हींअर पकल फसल, इहो बि हिकु पको आहे फसल आहे। इहो बि काफ़ी दोस्तनि जा बाग़ हूंदा नी,
उन्हनि जो बि उहे डिपेंड इन्हनि खजनि जे बाग़नि ते कंदा नी। उन्हनि जे लाइ बि हिकु नुक़सानु आहे, हर माण्हू जे लाइ। हाणोकी जेका बारिश आहे नुक़सानु आहे। सो मुंहिंजा रब तूं रहम कर असां मिसकिननि ते, असां ग़रीबनि ते। असीं तुंहिंजा ई बाना आहियूं, तोखां ई सवाल कंदासीं। नबी को महबूद मञियो आहे, न मञींदासीं। सिर्फ़ु तूं ई हिकु अल्लाह आहीं। जे करे मुंहिंजा मालिक असांजे हिन मिसकिनी हाल ॾे ॾिस, असां ते रहम कर ऐं पंहिंजे नुक़सान कर बारिशनि खां बचा। मुंहिंजा रब असां ॾे न ॾिस, पंहिंजे महबूब जे ॾे ॾिस। हाणे मुंहिंजो मालिक तूं रहम कर मुंहिंजा मालिक, हाणे रहम कर। वधीक दोस्तो पाण हमेशह तव्हांखे साथ रहंदासीं। उमेद कयां थो त मुंहिंजी अॼु जी वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हां दोस्तनि खे पसंदि आई आहे त पोइ लाइक कजो, कमेंट बि कजो ऐं शेयर बि कजो। ऐं आख़िर में हिकिड़ी ॻाल्हि त ज़रूरु यार, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। तव्हां दोस्तनि जो साथ नथो रहे सब्सक्राइब करण में, जेकर सिर्फ़ु नंढड़ी गुज़ारिश आहे। तव्हां सिर्फ़ु क्लिक कंदा आहियो सब्सक्राइब, उहे लिखियलु आहे, तव्हांखे लिखिणो बि न आहे। सिर्फ़ु तव्हां उन ते क्लिक कंदा आहियो, उनखे अछो करे छॾींदा आहियो। पोइ तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी थींदी ऐं दिलि सां तव्हां दोस्तनि जो शुक्रगुज़ार रहंदुसि ऐं तव्हां दोस्तनि जी ख़िदमतगार रहंदुसि। सिर्फ़ु गुज़ारिश नंढड़ी आहे यार, सिंधी भाइरो तव्हां सपोर्ट कयो। पाण सिंधी आहियूं, सिंध असांजी जान आहे, सिंध असांजो शान आहे। अल्लाह हाफ़िज़।